अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। केपीके में अॼु वॾे वज़ीर जी चूंड खां अॻु गवर्नर फैसल करीम कुंडी अली अमीन गंडापुर जे इस्तीफ़ा ते एतराज़ लॻाए छॾिया। इस्तीफ़ा जी तस्दीक लाइ अली अमीन गंडापुर खे 15 अक्टूबर ते गवर्नर हाउस अचण जी हिदायत। तहरीक इंसाफ जे कानूनी टीम जे मेंबर नईम अहमद पंजूथा चयो आहे त आइन में गवर्नर खे एतराज़ लॻाइण या इस्तीफ़ा रद्द करण जो अख्तियार ई नाहे। अॼु इलेक्शन थींदी ऐं सुहेल अफरीदी केपीके जो वॾो वज़ीर थींदो। पीटीआई तरफ़ां वॾी वज़ारत लाइ सुहेल अफरीदी जा नामज़दगी कागज़ जमा। नवाज़ लीग जे सरदार शाहजहान यूसुफ ऐं पीपी जो अरबाब ज़र्ग मैदान में लथल। जेयूआई जे मौलाना लुत्फ़ुर रहमान जा नामज़द कागज़ बि जमा। मिस्र में अॼु गज़ा अमन मुआहिदे ते सयूं थींदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं मिस्री सदर समेत आलमी सरबराह शरीक थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इजलास में शिरकत लाइ वफ़द सां गॾु मिस्र रवानो थी वियो। इसराइल जो को बि नुमाइंदो इजलास में शिरकत न कंदो। तुर्किया जो सदर रजब तैयब एर्दोगान ऐं फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास बि शरीक थींदा। अमरीकी सदर पारां पाक अफ़गान छिकताण घटि कराइण में दिलचस्पी ज़ाहिर। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंग जो ॿुधो आहे। मिस्र मां वापसि अची उन मामले खे ॾिसंदसि। इसराइल वेंदे जहाज़ में साफ़िन सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल दौरान ट्रंप वधीक चयो आहे त हिकु वधीक कोशिश कंदसि ऐं जंगियूं रोकाइण जो माहिर आहियां। पाकिस्तान ऐं भारत जी जंग टैरिफ जी मदद सां रोकी हुई।